नौजवान के उमरकोट के शहर में ये सरेआम रात जो 9-10 वगे उनके कुठो वने तो जी पान जानवर के ज़बह कंदा आयूं असां वट कानून ठिप न आहे असां वट सरकार कुछ न आहे न कानून कोई न सरकार आहे असां वट अड़ी अंधोकार आहे कातिल जो हिते हर को यार आहे असां वट अड़ी अंधोकार आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, केड़ा हाल आहिनि? खुश आहियो? तबियत कीअं आहे तव्हांजी? आऊं तव्हांजो पंहिंजो दोस्त कामरान मलार। दोस्तों तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़बर हूंदी त ही जेको चैनल आहे ये मुझे कॉमेडी वीडियोस जो चैनल है। इतने आऊं कॉमेडी वीडियोस अपलोड कंदो आया, पर अज ही व्लॉग ठाए रहो आया। इन व्लॉग ठाइण जो सिर्फ एकड़ो मकसद है। मकसद यो है तो इस्माइल समय जो कुछ ॾींहं पहिरियां सोशल मीडिया ते टॉप ट्रेंड ते एकड़ो मसलो हली रहो। तव्हां पाण ॾिठो नौजवान के उमरकोट के शहर में ये सरेआम रात जो 9-10 वगे उनके कुठो वने तो जी पान जानवर के ज़बह कंदा आयूं उनके ये ज़बह कयो वने तो। यार छा एकड़ो इंसान बे इंसान के कोई तो केडो न दुखियो मामलो है। दोस्तों कुछ सवाल उथन था ए उन सवालन जा जवाब भी आऊं ताके दियां तो ए सवाल भी बुधाएं तो। सवाल ये है त इस्माइल समेजो जा कातिल केर हन? यो ता पाण बुधो हुंदो ये सोशल मीडिया ते यो हली रहो है त इस्माइल समेजो जा कातिल उन यो सगो सोट अलादाद समेजो है। एकड़ो सोट बे सोट के कत्ल करे तो उनके कत्ल करे तो पर एडो बेदर्दी से कत्ल करे तो उनके हिता जी पान जानवर के ज़बह कंदा उन तरीके से उनके एड़ो कत्ल करे तो। बियो सवाल यो है त असांजी सिंध में नौजवान कत्ल छो थींदा आहिनि? ठीक है, रोज ता ॾिसंदो कने किथे नौजवान कत्ल थींदा आहिनि। इन सवाल जो जवाब यो है त असां वट कानून ठिप न आहे असां वट सरकार कुछ न आहे न कानून कोई न सरकार आहे असां वट अड़ी अंधोकार आहे कातिल जो हिते हर को यार आहे असां वट अड़ी अंधोकार आहे न कानून कोई न सरकार आहे असां वट अड़ी अंधोकार आहे। माने कानून कोने सरकार कोने असां वट। जिते को नौजवान कत्ल थिए तो उन जा कातिल सरेआम घुमदा वतन था त को कानून कोने न। कातिल के भी खबर है तो इते बिया भी हुन हमरा के मारियो हू बाकायदे ये खुलेआम घुमंदो वते तो देन आऊं भी हाणे हुनके मारिया। माने इन जे करे असां वट रोजानी एड़ा वाक़या थियन था। पुलिस पंहिंजे हुन में लगी पई आहे, एसएसपी पंहिंजे में, डीएसपी पंहिंजे में, एसएचओ पंहिंजे में, बस डोकरन ते कम आ। इन जे करे असां वट इहो वाक़यात थियन पिया। पर हिन वक्त जेको उमरकोट में वाक़यो थियो आहे एकड़ो नौजवान बे नौजवान के सो भी सगा सोट पाण में एकड़ो सोट बे सोट के कुई वने तो। बस यार ये गाल समझ का बाहर है। बस छा चई सघूं था असां जेके आला अमलदार उन के वरी भी रिक्वेस्ट कंदासी यार कुछ शर्म कयो, कुछ गैरत धारियो पंहिंजे पाण में, सफ़ा बेगैरत न थियो। कातिलन के ता गिरफ्तार कयो ऐं उन्हनि खे अहिड़ी सज़ा ॾियो जो ॿियो माण्हू अगर माण्हू के मारण जो सोचे भी न सके। दोस्तों ये वीडियो हाणे हिते इख्तिताम कयूं था। उम्मीद तव्हांखे ये वीडियो ज़रूर वणियो हूंदो। अगर वीडियो तव्हांखे पसंद आयो आहे त मुंहिंजे यूट्यूब चैनल के तव्हां सब्सक्राइब कजो ऐं घंटी जे बटन के लाज़मी प्रेस कजो। ठीक है, लव यू। इंशाल्लाह वरी कंहिं ॿिए वीडियो में मिलंदासीं तव्हां सां। थैंक यू।